संगत जी वीडियो ॾिसो त पोइ अॻिते कचहरी कयूं छा था। तोखे लॻे थो त ॼमण खां पोइ का ज़िंदगी हूंदी? बिल्कुलु, ॼमण को ज़िंदगी जो एंड थोरी आहे, इहा त असल ज़िंदगी जी शुरूआत आहे। अच्छा यार, पोइ ॼमण खां पोइ वारी ज़िंदगी कहिड़ी हूंदी? अलाए, शायदि ॼमण खां पोइ जेका दुनिया हूंदी उन में खोड़ सारी रोशनी हुजे, शायदि उते पाण हिकु जाइ खां ॿी जाइ ते घुमी फिरी सघूं। चरियो आई छा? घुमंदासीं फिरंदासीं कीअं? ही जेका कोड लॻल आहे जंहिंमां पाण खे खाधो मिले थो उनजो छा? कहिड़ी ख़बर पाण खाधो वात सां खाऊं? अलाए यार, अगरि ॼमण खां पोइ का दुनिया हुजे हा त पोइ अॼु ताईं केरु वापसि छो न आयो? अड़े चरिया, अहिड़ी ख़ूबसूरत दुनिया खे छॾे केरु वापसि ईंदो? मूंखे त इहो बि यकीन आहे त उते पंहिंजी माउ हूंदी जंहिं पाण खे ठाहियो आहे। अड़े कहिड़ी माउ? किथे आहे माउ? अॼु ताईं भला कंहिं माउ खे ॾिठो आहे? यार ॾिठो त न आहे, पर तूं कॾहिं कॾहिं ध्यानु ॾींदे त तोखे महसूसु थींदो त उहो मौजूदु आहे। ऐं मूंखे लॻे थो त उहो पाण माउ जे पेट में रही थी सघे थो त सोच ॿार खे थींदी हुजे त असां ॿी दुनिया में जंहिं महिल ईंदासीं उहा माउ असां लाइ कीअं हूंदी, रहमदिल हूंदी, असांजो ख़्यालु करण वारी हूंदी। तीअं असां हिन रहंदड़ दुनिया में अलाह जी शपर शाम में आहियूं। उहो बेशक असांजो ख़्यालु करे थो, असां उन जा ई आहियूं। वरी असां उन ॾे वेंदासीं जीअं ॿार पंहिंजी माउ जी कुख में आहिनि, खाधो खोराक उन्हनि खे माउ ॾिए थी ऐं उनजो ज़िमो आहे, तीअं हिन दुनिया में असां आहियूं, अलाह जो ज़िमो आहे खोराक खाद हर शइ ॾियणु। तीअं ई जॾहिं असां अलाह ॾे वेंदासीं त अलाह बि इन माउ वांगुरु मुहबत करण वारो आहे। चयो वञे थो अलाह साईं पंहिंजे इंसान सां 70 माण्हुनि बराबरि मुहबत करे थो। तीअं ई असांखे फ़िलहालु उहो नज़र नथो अचे। असां जंहिं दुनिया में आहियूं इतला न आहे। अलाह ॾे जॾहिं वेंदासीं त असांखे लाज़िम ख़बर पवंदी। हिन वीडियो मुताबिक़ इहो अहसासु ज़रूरु मूंखे थियो त जॾहिं माउ जे अंदरि इंसानु आहे त उहो ईअं सोच रखे थो त ॿाहिरि निकिरण खां पोइ हीअ माउ असांजी ख़िदमत कंदी, अहसासु कंदी। तीअं ई अलाह साईं क़ुर में फरमायो आहे त मां इंसान सां मुहबत कयां थो ऐं 70 माण्हुनि जेतिरी मुहबत कयां थो ऐं उनखां वधीक मुहबत। जी सन, जी लतीफ़, साथ सलामत, सदाईं गॾु।